नाज़रीन, शहदाद कोट ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो रुकिजी न सघियो। शहर में ॿोॾवारी सूरतयाल आहे। पाणी निकाल कंदड़ डिस्पोज़ल बंदि हुअण सबबि पाणी निकाल न थी सघियो आहे। उन ई हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूदु आहे शाहिद अहमद। जी शाहिद जी, शहदाद कोट में भी जेका बरसात हुई उहा 34 कलाक मुसलसल जारी रहण बाद बंद थी वही है। इन वक्त बरसात बंद थियण बाद जो शहर जा अक्सर इलाइक़ा आहिनि उहे पाणी हेठि आहिनि। हिन वक्त मां मौजूदु आहियां शहदाद कोट जे ए सेक्शन थाणे ते, जिते हिन वक्त गोॾे जहिड़ो पाणी बीठल आहे, जॾहिं त जेको उनजो सामान आहे, जेको ॿियो अमलो आहे, उहो पिणु हिते मौजूदु न आहे। पाणी हुजण जे करे जेके हिन जा क्वार्टर आहिनि ऐं जेके हिन ऑफिसूं आहिनि उहे उनखे पाणी पंहिंजी लपेट में आणे छॾियो आहे, जिते गोॾे खां वधीक जेको सो पाणी बीठल आहे। हिन वक्त जेका पाणी जी जेका सूरतयाल आहे उहा मजमूई तौर ते समूरे शहदाद कोट शहर जी साॻी सूरतयाल आहे, जिते हेठां वारनि इलाइक़नि में 2.5 खां 3 फुटनि ताईं 4 फुटनि ताईं भी पाणी बीठल जेको आहे सो ॿुधाए पियो वञे। जॾहिं त जेके शहर जा मेन रोड रस्ता आहिनि उते पिणु पाणी वॾी जेको आहे सो फुट जी तादाद में जेको आहे सो बीठल आहे। होॾां जेका पाणी निकासी करण वारो जेको अमलो आहे उहो किथे भी कमु कंदे नज़र नथो अचे। तंहिंजे करे शहदाद कोट में हिन वक्त ॿोॾ वारी सूरतयाल आहे। शहदाद कोट शहर हिन वक्त मुकमल तौर ते पाणीअ जी लपेट में आहे। पाणी वॾी जेको आहे सो बीठल आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। जॾहिं त शहर जा जेके कच्ची आबादी वारा इलाइक़ा आहिनि, मस्तोई महला, सैफुल्ला कॉलोनी ऐं जेके बादशाह कॉलोनी समेत खारानी पाड़ो, गरीबाबाद पाड़ो, उते पिणु जेको आहे 3 फुटनि खां वधीक जेको पाणी आहे उहो बीठल आहे, जंहिंखे हिन लाइ जेको आहे निकाल करण लाइ हिन वक़्त ताईं के बि उपाउ न वरिता विया आहिनि। होॾां जेके रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि, उते सिर्फ़ु माण्हुनि खे रिहाइश लाइ जेको आहे ॾिनो वियो आहे, जॾहिं त उते खाद खुराक समेत मेडिकल ऐं जेके ॿियूं सहूलियतूं आहिनि उहे के पिणु जेका न मुहैया कयूं वयूं आहिनि। होॾां शहदाद कोट जी जेका बिजली आहे उहा 5 ॾींहंनि खां वठी गाइबु आहे। बिजली न हुजण जे करे जेको आहे माण्हुनि जे जेको आहे अज़ाब में जेको आहे इज़ाफ़ो थी वियो आहे। पाणी निकाल न थी सघियो आहे। पाणी हिन वक्त भी जेको आहे शहर जे जेको आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे फुटनि जी तादाद में बीठल आहे। पाणी निकाल न थियो त मुख़्तलिफ़ जेके वबाई बीमारियूं आहिनि उहे पकड़ण जो पिणु वॾो ख़दशो आहे। जी।